सॼी सिंध में बरसातूं लॻियूं पियूं आहिनि। बारिश जे करे असां ग़रीबनि जा घर किरी पिया आहिनि। असां लाइ को राशन ऐं टेंट वग़ैरह जो बंदोबस्तु कयो। साईं रुगो मुछनि खे तेल हणी बंगलनि ते सुकून सां पिया आहियो। बाक़ी वोटनि जे टाइम पेनू फ़क़ीरनि वांगुरु असांखे मिंथू कंदा आहियो। वॾेरा इलेक्शन खां पोइ वरी कमु निकितो ड्रकण विसरियो। अरे ओ गोगाई मिर्च मोंडा राशन जी उम्मीद असां वॾेरनि ते न रखजा। तव्हां भले बारिश में तबाह थियो। मुंहिंजी अॼु शाम दुबईअ जी टिकट कटियल आहे। 2-3 महीना उते वञी इंजॉय कंदुसि। वॾेरा हिते तुंहिंजे हल्के जा ग़रीब माण्हू सैलाब ऐं बारिशनि में ॿुॾी तबाह थी विया आहिनि। तूं वरी दुबई थो वञी इंजॉय करण लाइ। हालत आहे यार। कल्ह सुबुह सां पटाटा वठण लाइ घरां ॿाहिरि निकितुमि। गटर में पेर लही वियो। 7 कलाकनि खां पोइ लाड़काणे शहर में हिकु हमरा नलको हलाए पियो। न नलके मां ॿाहिरि निकितो आहियां। वॾेरा तोखे कहिड़ी परवाह? तूं त अवाम जा पैसा लुटे ॿेड़ियुनि ते चढ़ी ईअं घुमंदो वतो आहीं जीअं ही सॼो शहर तुआरो ॾाढो तोखे विरासत में ॾेई वियो हुजे। वॾेरा हाणे छॾ इन्हनि 2 नंबरनि खे। जल्दी वञी पंहिंजे हल्के जी मालिकी कर। ग़रीबनि में राशन विराए त जीअं अॻे जहान में पादरनि खां बची सघे। औड़े नकली घड़ियाल मोंडा चो राशन विराया मां ग़रीबनि में। बाबा असां वॾेरनि जी कमाई जा इहे ई ॾींहं आहिनि। सैलाब मुतासिरनि लाइ गवर्नमेंट खां फंड वठी पंहिंजे पेट में ठोकींदासीं। तव्हां भले ॿुढो कहिड़ो चाचे जा पुट आहियो जो असां तव्हां लाइ इमदाद जो बंदोबस्तु कयूं। वॾेरा माना इहो सॼो ड्रामो हुयो तव्हांजो।